मेरी गाल है पहले मैं मादरी जुबान पंहिंजा ॿ ॿार अमेरिका में पिया असीं ढाटकी ॻाल्हि की सियासत में ॾिसो या आहे इहा असांजे माण्हू वारो असांजे आवाम रो असांजे मुल्क रो असांजे ख़िते जो असांजी धरती जो असांजो कर्ज़ु असांखे फेथ कोन्हे कि हिंदू है या मुस्लमान है या क्रिश्चियन है इंसान इंसान है त हिकु दिलि में गिल्ट आहे त असां कुझु करणु खपे सियासो चाहे इंसान हुए जानवर माण्हू वारे ऐं सियासतदान विच में तमामु वॾो गैप 12 खां 4 बजे अंदरि जितां टेक्स्ट मैसेज जो फ़ोन आसीं उहो आऊं जवाबु ॾेसि असांखे डेडिकेशन ऑनेस्टी सां कमु करणो पवंदो घर में तमामु घणा रिसोर्सिस आहिनि जेको हिन लेटली यूटिलाइज़ थियूं पिया सियासतदाननि ते कोन खां ए सुधारे सघे असां आप न कमु करणो पवंदो गूगल ते जा हर शइ तव्हां रिसर्च करो तब्दीली आपे आप खां आती है असां नंबर 1 प्रॉब्लम में चाहींदा तो हूँ अपना लकी समझिस तो हूँ थे सके ये इंटरव्यू का पीछे ज़रूर कोई ना कोई अप्रोच ज़रूर कर असी आपरे वे में करण चाहूँ था बीजे कहिड़ी इन्वॉल्वमेंट न थियणु खपे असां चूज़ एक जब दुकार पे तो यंग माण्हू जा हलिया वेंदे सिंस मां अमेरिका सां मतिलब जी महिरबानी सुठा वास्ता आहिनि अमेरिका ये चिरम कीरो बिलाल असां प्यार गोरी जावा चिरम घणा माण्हू इन हेल्प करिए जेको उहा मां मेंशन कोन थो करे सघां उहो इंटरव्यू ॿुधो वञा त ज़रूरु कासिम के डॉक्टर असांजी हेल्प करी असांजी बिरादरी में हिकु शख़्स बीमार थियो तो वो 28-30 करोड़ थी शयूं उहा 0 पे करणो पियो उमरकोट में खालिद सुमरो साहब है स्कॉलरशिप जाम है अप्लाई करो असां प्रोग्राम जो करण जाऊं पिया धरती जो प्रोग्राम करण मादरी ॿोली डॉक्टर साहब अभिमान जेका तकलीफ़ हर विभाग कराते जो पेन विभाग जेका 30 साल उहा पछे ॿिया काफ़ी विभाग जेके शिफ्ट कया आहिनि ऐं लाइफ बाबति ज़िंदगी बाबति अपनी ॻाल्हि सां साईं ये जगह पे कीअं जी डॉक्टर शुरू खां असां तुगुसर में मुंहिंजो पैदाश थी तालको नंगर पार्क 1961 में 4 महीना खां पछे मदर जी डेथ थी गई मुंहिंजे बाबा वॾो मास्टर जीमदास वॾो डेडिकेट माण्हू असां 2 भाई था उहा असांजो टीचर बि હતો मदर बि હતો फादर बि હતો 5 दर्जा बाबा सां पढ़ाया असां पछे मिडिल क्लास करी ॾितल लिगारी खां 1978 में मैट्रिक करी गवर्नमेंट हाई स्कूल मीरवा घोटाणी खां उस पोजीशन करी अञा ताईं मुंहिंजो ऑनर्स बोर्ड न आहे शाह लतीफ़ कॉलेज में इंटर करी एंड वरी SMC कराची में मेडिकल कयो मेडिकल करण खां पछे माण्हू सभी जो में सभी नौकरियूं करें पिया त मुंहिंजी अहिड़ो अहिड़ी शइ करां जेके केई न करी हुए पर शौक़ु थियो अमेरिका जा मुंहिंजो गुरु હતો डॉक्टर अज़ीज़ खान टांग पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन चेयरमैन હતો उहो कहंदे कि या तो इथे बेसे नौकरी कर बाहर पैदा कर कमाए रोटी या तो बाहर जा आपके लाभ कुछ कर फाइनेंशियली पुठा वाला लाभ कर ऐं आइंदे नस्ल लाभ कुछ कर तो पछे में डिसाइड करूँ अमेरिका वो मेहरबानी थी वो जाम मेहनत करी एंड वीज़ा लगायो अमेरिका 4 दिसंबर 1990 ते जॉन एफ कैनेडी एयरपोर्ट न्यूयॉर्क पहुतो बर्फ़ ॿाहिरि पई हुई एंड ॿाहिरि निकितो माना कोई लेण वारो હતો कोन अलाह कोई माण्हू હતો कोन ईअं अलाह तवार करे रवाना थिया था ॿाहिरि जा पुछियो वेस त न्यूयॉर्क ॿाहिरि बि हिकदमि बर्फ़ पे सी जाम त मुंहिंजे रेगुलर कपिड़ा त मुंहिंजे सूट आहे उहे में वधीक चीरा कोन था पर 1.5 कलाक ताईं एॾो परेशान खां पुछां न्यूयॉर्क त न्यूयॉर्क है त हे को पाकिस्तानी वीचारो टैक्सी ड्राइवर मिलियो उहे कहंदे यार तुम 1 घंटे का तो बैठो है मैं क्या बिना जानो है वो कहते असीं 3 ॼणा कोड़ा टैक्सी रांद कि तूं असां 3 ॾींहं महिमान थी रहीस त असीं रास तो वो सिया फार्म इलाइक़े में राति हूँ गयो त उहा वीचारे सुठो मैंने हेल्प करी मैंने 3 ॾींहं रहियो पछे उहा सां गॾु में वरी ॿियो पैसा कुझु ॾिना त उहे ज़माने में $1045 खणी अमेरिका जो तो $1000 मुंहिंजे भाई स्टील में अंब न आहे कारुनि जो उहे कर्ज़ु खणे थो उहे मां 25,000 कणिक $1000 उहा थिया यादि रखो था
मलेरिया में पहले में मादरी ज़ुबान पंहिंजा ॿई ॿार अमेरिका में पैदा थिया आहिनि, बाय बर्थ अमेरिकन सिटीज़न आहिनि। त असीं ढाटकी ॻाल्हाईंदा आहियूं या इंग्लिश ॻाल्हायूं, हमारी मदर टंग ढाटकी या इंग्लिश। असां अपनी हेरिटेज जो ॿोली है उहो न विसारणु खपे। उहो असीं विसारे छॾियोसीं, असीं लास्ट थिए असां, चाहे अमेरिका जी दुनिया में, कराची जी दुनिया या हैदराबाद जी। माण्हुनि अपनी ॿोली कॾहिं न विसारणु खपे। उहे में पछे अगरि ॿोली विसारंदा त पछे असांजी माइटां सां अटैचमेंट ख़तमु थी वेंदी। त इहे करे ऐं हर साल ॿार उहा पाकिस्तान मोकिलंदो आहे। इहे करे उहा असीं बैक फैमिली सां ईअं असां राब्तो रहे, असीं आऊं जाऊं। मूं कोशिशि करे हर साल आतो आहे ऐं हे थर हर साल जाता हूँ। इहे करे असां अपनी हेरिटेज न विसारणु खपे। एंड ॿियो इहो ईगो न आणणु खपे, फ़ख़्रु न करणु खपे। असीं कुझु कोन था, थरदी वारी में रहता, मिसकिन माण्हू था। इहे इलाही इहे असीं माण्हू कोई सोचे थो की असां करियो आहे, असां न करियो आहे। असांजी जनरेशन जेको सफ़र करे थो, उहा जेको पीढ़ खाधी, उहो रिज़ल्ट असां न मिले थो। असां न कुझु करियो, असां ज़रूरु महिनत करिए, पर जेको उहा जो असांजा वॾा था जेको सफ़र करियो, उहा जेको तव्हांजी आमदनी घणी है हुते अमेरिका में? पाकिस्तान में माण्हू केतिरी आहे? ॿारनि खे बाबा खां हिकु शयूं सिखियो त जॾहिं बि असीं पुछंदा बाबा ताईं पघार किथे आहे, की मुंहिंजे बाबा जेको आहे हिकु पाव अटे जो बिना ॾिनो आहे। त असां हिकु पाव अटे जो उहो मुंहिंजी रोज़ाना जी कमाई आहे। त असीं इनकम फिगर्स में या पैसा में ॿुधाइण त माण्हू न थोरो ॾुखियो लॻे थो। ॿिजो माण्हू कासीं खे शोबाज़ी करींदा, लेकिन मतिलब जी महिरबानी आहे। असां तमामु सुठा कंफर्टेबल लाइफ गुज़रे थी असांजी हुते, तमामु सुकून सां। ॿार तमामु सुठे प्राइवेट स्कूल में हाई क्लास पढ़ींदा ऐं असीं जाम सुठे तमामु सुठे इलाइक़े में था। एंड असीं तो करां, असीं ॿीजा न बैक होम सपोर्ट करां था बि, त असां एतिरी ॾुखियाई कोन थी आहे फाइनेंशियल में। और कहिड़ा को मसइलो मसाइल आहे उहे हेल्प करां त बि असीं करे सघां था आसानी सां। इहे करे इनकम अमेरिका जे लिहाज़ खां तव्हांजे तक़रीबन 60 साल लॻभॻि उमिरि हुते 30 साल थी विया हो। वापसी आओ पिया जाओ पिया कि सियासत में हिस्सो ॾिठो या ख़िदमत अवाम? सियासत पॉज़िटिव पॉलिटिक्स करे सघां था। बाक़ी इहे सॼा असीं उथां न, असां त इहे असांजे माण्हू वारो, असांजे अवाम रो, असांजे मुल्क रो, असांजे ख़िते रो, असांजी धरती रो असांजो कर्ज़ु। उहो कंहिं न कंहिं असां न मिलाइणो पासे, मुंहिंजी औलाद न मिलाइणो पासे। इहे करे पंहिंजे लेगेसी कंटिन्यू थी सघे। इहे न करसां त असीं लॉस थिए असां। ऐं उहे खां पंहिंजे जॾहिं ॿार मुंहिंजा पढ़ी कॉलेज वॾा थिया, पछे असां ॿियो कहिड़ो कमु आहे। असां हिकु लिमिट ताईं पहुचे थो। ॿ छोकिरी आहे, छोकिरो आहे, ऐं ॿई उते पढ़ींदा। असांजे थर में तमामु असांजी कम्यूनिटी आहे, चाहे ॿिया कोई बि आहे, असांजी फेथ कोन्हे की हिंदू आहे या मुस्लमान आहे या क्रिश्चन आहे। इंसान आहे ऐं हू लव आल सर्व आल में बिलीव करतो आहे। त असां न हिते आहियूं वरी घटि में घटि एजुकेशन है एंड बेसिक नीड है, पाणी है एंड हेल्थ फैसिलिटीज़ है। वॾे खां वॾी डोनेशन या वॾे खां वॾी ख़िदमत है एजुकेशन। माण्हू ख़ैरात ॾे, माण्हू न हैंडीकेप माज़ूर करिणो पए थो। इहे खां बहितर उहा न एजुकेशन ॾियो, उहा न पढ़ाओ, त उहो पछी आपरे पढ़ां थो। घर में इंस्टाग्राम की करियो कहिड़ा कम करियो? थिए त उहो हितो कोन थो पछे। जीअं उमिरि वधे थी त हिकु दिलि में गिल्ट आहे त असां न कुझु करणु खपे। त बच्चे बल्कि हिन में सोचो कि न ॾुकार थो जाम, त ॿाड़िया जाम सफ़र करता, त पंहिंजे तुगुसर में प्रोग्राम शुरू कयो त भई हर वीके ते या न रोटी खाराओ। 250-400 ॿार था। असीं त कोन, असीं त गुनाहगार, असीं कॾहिं रोटी खारासां, पर मिड़े जुड़ो थोरो घणो 12 हर हफ़्ते 5 खां 8 जेका राति बढ़िया जो पछे हिन बरसाति जे अॻे वॾे कोरोना आहे कि तो माण्हू पब्लिक गैदरिंग जे पाबंदी जे करे पछे वरी सोचियो त ॿाड़िया माई पाणी लाइ ॾाढा मोहताज आहिनि। त पछे में अपने उतां खां पाड़े खां शुरू करियो। दुगूसर में पहिरियों समर पंप लॻायो, ॿिजो समर पंप लॻायो, पछे वरी बोरली मूसापोट में लगायो, सूर्यतड़ में लगायो, सलामकोट में हेठमहल में लगायो, ऐं उते सलामकोट में ॿिजो बि घर आहे उहे में लॻल आहे पाणी जेको भरे फ्री आहे। त पाणी जेको आहे न, जिते पाणी आहे त ज़िंदगी आहे। त इहे ॾाढो सेंसिटिव, पाणी आहे त ज़िंदगी आहे, पाणी आहे त बीमारी घटि आहे, पाणी आहे त माण्हू हा कोई बिलीव न, कोई प्यासो चाहे इंसान हुए जानवर
कि मेंगवाड़ है, मुसलमान है, कोली है, भील है, चाहे कोई भी है, प्यास प्यास हर इंसान ना जानवर न लगे थी। असां इहो को बिलीव कोन्हे कौन पानी पिए। वास्ते आराम ॿुधाईंदा जिते बि लॻाए असांजो करे गियो ई कोन आहे, बोरली मूसोपोटो या सूरत मींहुं ॾिठो ई कोन्हे किथे। समर पंप तो ये तुलसी भी लेती पहल के शुरू में जनरेटर ते ॾिना था, पछे माण्हुनि थोरो तेल जो मसलो त है, असां उहो न उहो त शमसी ते लॻाए था ॾियां, ऐं बैकअप ते अगरि कोई गांइ कहे थो त अफोर्ड कराऊं था त कयो। सियासत मुतमिन त हितां कोन आहे, जेको इहा सियासत लीडरान कमु करणु खपे हितो कोन करियो आहे, ऐं उहे खां वधीक करे सघे पिया। हिते गवर्नमेंट जी माना तमामु घणी बजट आहे, ऐं उहो जाइज़ इस्तेमालु कनि त तमामु घणो कुझु करे सघनि था। ऐं गवर्नमेंट ईअं कोन्हे की गवर्नमेंट माना नज़रअंदाज़ करियो थर लीडरान आहे, ॿिजे इलाइक़े न या पंजाब न या ॿिजे कंहिं न नवाज़ियो आहे, पर इहे माण्हू जी आपरी एबिलिटी बजट सॼाणी MP MN चाहे पंजाब रो, सिंध रो, बलूचिस्तान रो, कितो उहा वरी साॻी आहे, पर उहो कितो इस्तेमालु कनि था, कितो यूटिलाइज़ कनि था माण्हूअ ते उहे। सियासतदान नंबर 1 कम्युनिकेशन इम्प्रूव करणु। कम्युनिकेशन में राब्तो माण्हू वारे ऐं सियासतदान विच में तमामु वॾो गैप आहे। उहा न तमामु घणा मरल आहिनि, उहो वात सियासतदान ताईं पहुचाइण लाइ उहा न घणी चमचाइरी करणी पए थी विचां माण्हू वारी। इहे न हुअणु खपे, जेको सियासतदान हुअणु खपे अवामी माण्हू हुअणु खपे, उहो फ़ोन हुअणु खपे, उहो एक्सेस हुअणु खपे, हिकिड़ो लिमिट करे रखे छॾे भई 2 खां 4 बजे जितां टेक्स्ट मैसेज जो फ़ोन अचे उहो रहूं जवाबु ॾेसि, एटलीस्ट माण्हू खां असीं डायरेक्ट असांजी आवाज़ होसि ताईं पहुचंदी। इहे वॾे खां वॾो फुकदान आहे। हा त इहा मेन शइ त माण्हू जी कम्युनिकेशन हुअणु खपे, भले कमु करो न करो, घटि में घटि उहा न सुणो थी कहिड़ी रड़ सुणो थो सी दांत सुणो से भई असांजे ज़ुल्म में या असांजा मसइला आहिनि, घटि में घटि ॿुधो, हल नथा करे सघूं उहा तसली ॾियो भई असीं कोशिशि कयूं था, असांजे वस में कोन्हे, असांजा लिमिटेड सोर्सिस आहिनि, पर असीं कोशिशि कयूं अवांजा मसइला ॿुधण। घटि में उहा न ख़बर पए त असीं एरिज़ोना न्यू मैक्सिको साॻी थर, इहे खां वधीक डेज़र्ट आहे, थर में अञा वधीक वणे, साॻिया रोड फ्री वे पाणी आहे सभु कुझु। असांखे डेडिकेशन ऑनेस्टी सां कमु करिणो पड़े, इहा न ईअं ट्रीट करिणो पड़े जीअं सिंध आहे। ऐं थर में तमामु घणा रिसोर्सिस आहिनि जेको हिन लेटली यूटिलाइज़ थी पिया, घटि में घटि उहा कंट्रीब्यूशन हुअणु खपे, उहो माण्हू न इहे फैसिलिटी। हू सियासतदाननि ते कोन कां ए सुधारे सघे, असां न आप न कमु करिणो पड़े। असां न उम्मीद कई सां को भी रखे सकें था माण्हू जेके न उम्मीद ते बिलीव करे, लेकिन अपने आप ते भाड़नो पासे सियासतदान से भारसो तो सुस्त थी सो। अवां ने पढ़नो है, अवां जो औलाद न पढ़ानो न को अवां सियासतदान पढ़ाए XYZ ना अवां सॼाणे ख़बर है वो कौन पढ़ाए, अपनी औलाद ना एजुकेशन ॾिनी त अवां आप ना पढ़ानो। हिन सॼी ग्लोबल दुनिया हिकु थी गई, इंटरनेट करे गूगल के एजुकेशन सॼी दुनिया में ऑलमोस्ट सेम थी गई है, ऐं कॉपी कल्चर न ख़त्म करणु खपे, ऐं उहे खां पछे ॿारनि बेसिक जेको एजुकेशन सॼी सॼी दुनिया में सेम है। गूगल ते जाओ, हर शइ तव्हां रिसर्च करो, अॻे ज़माने लाइब्रेरी जाणो पवंदो, हे करिणो पवंदो, विदिन ए मिनट्स अवेलेबल आहे। ऐं ॿारनि जेको IT कंप्यूटर ऐं फ़ोन आहे रांदि करण जे बजाए उहा एजुकेशन ते उहा वधीक डायरेक्ट करणी पए। तब्दीली आप खां आती है। असां नंबर 1 ॿारनि एजुकेशन हिकु न ॾियणु खपे, माना अगरि हिकिड़ी प्रोफेशनल ॿी टेक्निकल। प्रोफेशनल माना नौकिरी नथी मिले त माना गॾोगॾु टेक्निकल जॉब आहे। अॻिते दौर आहे पियो, हिकु डिग्री में कोई कमु कोन हले, 2 या 3 डिग्री आहिनि, ठीकु है। ॿियो मल्टीपल लैंग्वेज सिखणु खपे, जो हूँ सभी ॿोलियूं ॻाल्हाईंदो आहियां, पंजाबी, सिंधी, सराइकी, स्पेनिश, इंग्लिश सभु ॻाल्हाईंदो आहियां, गुजराती सभु ॿोलियूं ॻाल्हाईंदो आहियां। हर माण्हू न घटि में घटि जे अवां यूरोप चाइना ॼण इंग्लिश बि आणणु खपे, चाइनीज़ बि आणणु, अमेरिका आणणो त अवां इंग्लिश ऐं स्पेनिश ॿई सिखणु खपे। उहा ॻाल्हि असीं कीअं सिखणु हिते माण्हू आहियूं कोन्हे। अॼुकल्ह गूगल सॼी दुनिया न आसान करे छॾी आहे, तमामु घणा लैंग्वेज जा सॉफ्टवेयर जो फ्री आहे, त उहो माण्हू उहे खां सिखणु खपे। त मल्टी टैलेंटेड माण्हू खपे। अॻे जेको असां नौकिरी हिकु डिग्री ले डॉक्टरी करे छॾी आहे, करे छॾी, हिन डॉक्टरी में बि अॻिते घणा ॿिया शोबा आहिनि, उहे में त अवां टेक्निकल थियणो पासे। ऐं उहे खां ज़रूरी न आहे तव्हां डॉक्टर थियण लाइ पैदा थियो। एक अंग्रेज़ वारे ज़माने में होतो त भई होशियारु डॉक्टर थी सघे, ॿियो वकील थी सघे, टीजो इंजीनियर थी सघे, 3 आधा आहे। हींअर तमामु दुनिया में रिसोर्स वधे गया आहिनि। अॻिते हले आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे पई, कंप्यूटर में माण्हुनि लाइ एक्सपर्टीज़ करणु खपे, ॿारनि उहे टेक्निक तमामु घणो होशियारु करिणो खपे। सॼी दुनिया चेंज थिए पई, कोरोना खां पछे दुनिया जी सॼी
ग्लोबल चेंजिंग आहे बि त माण्हू आहे न आपरे औलाद न अवां सिखाओ ऐं उहे बड़े ज़रूरी न आहे की बाक़ी असीं डिपेंड कसां नुमाइंदा ते सियासतदान अॼु सियासतदान ऐं कल कोन्हे डिपेंड न करो डिपेंड आप न करो अवां कोशिशि करो ऐं जेको माण्हू महिनत करे थो कोशिशि करे उहे लाइ वसीला पैदा थींदा ऐं आपरी ॿोली न विसारो चाहे कराची में रहो उर्दू हैदराबाद में रहो किथे आपरे ॿार न अपनी ढाटकी बोली है वो ज़रूर सिखाओ ठीक है। एक तो घट में घट ढाटकी से उर्दू से सिंधी से 4 लैंग्वेज तो सीखे जाते एक ही इंटरनेशनल लैंग्वेज पर कड़ी भी करो फ्रेंच पिक करो स्पेनिश पिक करो चाइनीज़ करो कोरियन करो उहे में वधीक थोरो अपॉर्चुनिटी अवां जी क्वालिफिकेशन है ऐं उहे सां गॾु लैंग्वेज लिंग्विस्टिक हो त अवां वधीक ट्रांसपोर्ट में बोट में हिते कराची में ॿियनि जॻहियुनि ते अमेरिका में बंगला ॾाढे अच्छे तरक़ीकरण कयो था ये दुनिया ॿ हिकिड़ी मटीरियल दुनिया हुई थी ॿी जेको स्पिरिचुअल दुनिया हुई थी त मटीरियल दुनिया में इहे सॼी शयूं घर गाॾी बंगला मटीरियल दुनिया में इहे बेसिक नेसेसिटी खां वधे जाइजे लग्ज़री थिए जाइजे हिकु ई आहे ॿी स्पिरिचुअल दुनिया में जेको अपना इंटरनल पीस मिले थो वो सिर्फ इंसान ज़ात की खिदमत है। इंसान ज़ात की खिदमत में चाहे हेल्थ रो है एजुकेशन रो है चाहे वाटर रो है कोई सफरिंग माण्हू जी हेल्प करो था हर दुनिया रे मज़हब इंसान जो इंसान की खिदमत करणु खपे उहे त सभिनी खां वधीक सुकून उहे मां ॾिकरो ऐं ॾिकरी ॿई इन्वॉल्व आहिनि सां गॾु या कम में ऐं मां ॾिकरे कयां जॾहिं हिन 11th ग्रेड में कॉलेज ख़तमु तो नौकिरी पजे तो डैडी तूं रिटायर थी जाए हूँ त न पैसा कमाए ॾिस सर में जाए चैरिटी जो कमु कयां त असांखे चैरिटी जो कमु करिणो हुते ऐं ॿार बि ॿई ट्रेन इहे ॻाल्हि ते असांजी उते परमार ह्यूमैनिटेरियन ऑर्गेनाइजेशन आहे ऐं इथे बि कोशिशि करसां त असांजो हिकिड़ो ट्रस्ट हुए जेको नॉन इन्फ्लुएंस माना नो माण्हू असीं आप करसां उहे में कोई न को असां न केरु इन्फ्लुएंस कोन थो खपे की सिफ़ारिश त न भई हिते लॻायो हे कयो ईअं करो असीं वॾेरनि लाइ कमु करायूं कोन था ग़रीबनि लाइ कमु करायूं था उहो रुकावट अगरि ऑनेस्ट हो न त अवांजी अगरि ऑनेस्ट हो अवी त गवर्नमेंट पाकिस्तान बि सपोर्ट करे थी उहा ख़बर कोन आहे जेन्यून माण्हू ऐं कोन आहे त उहा गवर्नमेंट ऐं गवर्नमेंट जी एजेंसी खां माण्हू लिकियलु कोन्हे ऑनेस्ट माण्हू न मुंहिंजे ख़्याल में त कोई रुकावट न आहे जेको माण्हू थोरी ॿिया कम में इन्वॉल्व थींदा पछे उहा लाइ रुकावट कुझु करे थी गवर्नमेंट पाकिस्तान ॾाढी सपोर्ट करे थी कोई माण्हू फॉरेन में कमु करे ऐं भले ख़ामोशी सां कमु करे मीडिया में कमु करे गवर्नमेंट हूँ लकी आहियां जो मुंहिंजो उस्ताद था जेको माइट था उहा माना ट्रेंड अहिड़े नमूने सां कयो आहे त असीं कहिड़ी मदद ले उते पहुता था त उहो लेगेसी में उते रखी आहे उते तमामु घणा अवी समय त अमेरिका वॾो मुल्क आहे उते माण्हू न ज़रूरत कोन्हे उते तमामु माण्हू न घणी सख़्तु ज़रूरत आहे की कंहिं न नौकिरी खपे थी को नओं माण्हू मूव थियो उहो न हेल्प खपे थी को गाॾी ड्राइविंग लाइसेंस खपे को बीमारी उहो न खपे थी को फाइनेंशियल प्रॉब्लम में उताईंदा त हूअं अपना लकी सम्झिसि त हूँ चूज़न आहिनि बिना 1 2 3 4 अहिड़ा डेली माण्हू कोई न कोई कमु पुछंदा आहिनि सलाह मछ ॾियनि मेडिकल सलाह ॾियनि फाइनेंशियल मशवरो ॾियनि ऐं इहो उहो असीं कोशिशि करे सघूं जेको बि आहे चाहे कहिड़ी क़ौम रहे कहिड़ो इस्लाम माण्हू आहिनि त चाहे पाकिस्तान मां कोई बि माण्हू आहे त उहो अमेरिका में सभई माण्हू आहिनि था घुमणु फिरणु सभु माण्हू आहिनि था जेका न फाइनेंशियल रिसोर्स में स्ट्रांग आहिनि ऐं उहो घुमणु फिरणु आहिनि था शुरू में असीं तमामु घणी दावतें करता माण्हू हाणे उतारो करे ग़रीब माण्हू आस्थानो आहे जहिड़ो हाल आहे असीं रोटी खाराइणु हे असांजी कल्चर जो पार्ट ऑफ हिसो आहे सरो असां जेको माण्हू हुआसीं ग़रीब हुआसीं त रब रोटी ॾेसीं दाल लसी रोटी ॾेसीं उहे हलियासीं उते ॿी जेकी फार्म में आहे थी जहिड़ो रोटी जो हिसाबु किताबु आहे मिलता हूँ ईअं वास्ते सियासी वाबस्तगी असांजी जेको बि आहे कहिड़े क़िस्म सां एतिरो कोन थो हींअर करे की असांजो अॻु में सियासी आहे कुझु करिणो कमु ख़ामोशी सां थोरो घणो कमु माण्हू लाइ करता ऐं हे थिए सघे इहे इंटरव्यू खां पचे ज़रूरु कोई न कोई अप्रोच ज़रूरु करसीं ऐं उहे खां पचे करी त असीं लेकिन असीं आपरे वे में करणु चाहियूं था
बीजे कहिड़ी इन्वॉल्वमेंट न थियणु खपे। गाइड असां न करें, लॉजिस्टिक प्रोवाइड करें, तव्हां बहादुर कोई कोन करे, ये असां ये जॾहिं मीटिंग करी उहे में एजेंट रखना भाई जेको माण्हू असीं जेको कमु करा उहे में कहिड़ी इन्वॉल्वमेंट अननेसेसरी न हुअणु मां जेका तुगूसर में असां प्लाट रखियो आहे, मां जे ॾिको उहे में असां डिस्कस करे पियो त कहिड़ी ज़रूरत आहे त असां चूज़ करे जब ॾुकार पए थो त यंग माण्हू हलिया जाइनि था सिंस मां, ॾोकरा ऐं ॾोकरियूं वीचारा रहिजाइनि था, त तमामु वॾो हाल हुओ उते न सीनियर सिटीज़न, हा पोड़ा माण्हू हूंदा, ॿुढा माण्हू वीचारा रहिजी जाइनि था, त उहा न हिकु मेडिकल क्लिनिक हुआ त न तव्हांजी रोटी मिले जेसि ताईं ॾुकारो पीरियड ओवर थिए उहे माइट वापसि आहिनि। ये असांजो तमामु इहे की वीचारा आहियूं उते आराम सां बेसी टिना टाइम जी रोटी मिले ऐं माण्हू हुअईं उहे में जेको न प्रॉपरली पर्सनल उहा बि हाइजीन करें, साफ़ कराएं, रोटी खाराएं, उहा की न बीमारी आहे त वरी मेडिकल देखभाल करें, ये तमामु अॻिते असां सोचां पिया त अहिड़ो सिलसिलो हुए त घटि में घटि हिकु ई स्कूल हुए लेकिन मॉडर्न हुए, कंप्यूटर फैसिलिटीज़ हुअणु खपे, मल्टी लैंग्वेज जा टीचर हुअणु खपे ऐं सिर्फ़ु इहे पुराणा इतलो किरो के ज़रूरु पढ़ायूं, उहे सां गॾु कंप्यूटर ऐं लैंग्वेजिस उहे न पढ़ायूं ऐं टेक्निकल सेखारियूं। उहा ज़रूरी न आहे की तव्हांजी IQ डॉक्टरी थियण लाइ ऐं टेक्निकल कंप्यूटर में एक्सपर्ट थी सघो था, ॿी कंहिं में थी सघो था, त मॉडर्न स्कूल हुए पर हिकु खां शुरू करें आस्ते आस्ते। अमेरिका सां मतिलब जी महिरबानी सुठा वास्ता आहिनि अमेरिकन माण्हुनि सां, सियासतदान सां, बुश फैमिली सां या सॼासीं एंड ओबामा सां कोन असीं हूं रिपब्लिकन आहे, सो सुठो माण्हू હતો पर असांजी पार्टी जो कोन त असीं रिपब्लिकन ऐं हमेशह हूं रिपब्लिकन राइट ईअं सॼो आहे त ॿिए गवर्नमेंट आहे सुठा वॾा ऑफिशियल हुआ सिंधु असलाम आहे असांजी सुठी ऐं वेल नोन माण्हू इट्स लाइक पॉलिटिकल एज वेल लोकल गवर्नमेंट ऐं फेडरल गवर्नमेंट उहे में दोस्ती असांजी सुठी आहे, सो इहे करे करे माण्हू सर जॾहिं मौसम बदलजी था तॾहिं यादि आती है हर मौसम में उठ जाऊं या शाम रो ॿार बैसे चाय पीतो आहे तॾहिं थर म्यूज़िक ॿुधंदो आहे तॾहिं थर यादि आती है असां मुंहिंजो मुंहिंजो घर में वॾो लान पुछां उहे में मेरा शौक़ु आहे वण पोखण, त उहे में जीअं अमेरिका में ॼमूं कोन थी था ॼमूं या ॿिज ले वियो आहे, फारूआ आहे, कमांद है या जैतून है, वो ऑटोमेटिक इरीगेशन लगा है तो बटन ऑन करता हूँ बस पानी आती है, वो सिर्फ उहा मां जा पोखियल वण, बाक़ी माली रखे गाह बाल वो मां जा वण पोखियल वीकेंड जॾहिं सैटरडे संडे हुए तो उते उहा विच में ॾिसी काफ़ी थी ॿार ख़ुशी तो उहो वरी सुकून आहे। हिन हाणे खां अॻु में ॼमूं लथा था पिलकी था फ्रूट ॾिनो आहे पर वरी सी थी तो मरे जाता है, वड़े वण कटता हूँ वड़े आता है, ये सुठो गीत म्यूज़िक मुंहिंजे ब्लड में हर एक ज़रे ज़रे में ब्लड है, ये करे सब पंजाबी ॻाल्हातो हूँ, सराइकी ॻाल्हातो हूँ, सिंधी ॻाल्हातो हूँ, डाटकी ॻाल्हातो हूँ, हर बोली क्लासिक है, नीम क्लासिक है, फिल्मी है, हर आर्टिस्ट रो म्यूज़िक ॿुधंदो आहियां, कहिड़ो आर्टिस्ट है मेनली गाॾी हलातो है या शाम जो बैठो तव्हां करे जी हाँ मारवाड़ी असां थारो चिरमी जेको ये माई भागी है वो मुराद ये चिरम कीरो बिलाल असां प्यार गोड़ी जावा चिरमी में ये ॿुधंदा हूं असीं ऐं ॿियो है त मारवाड़ी गानो केसरिया बालम पधारो मारी मेडिसन साहब गायो है तमामु भलो, वो भी ॿुधंदा हूं, मैंने मुख़्तलिफ़ जेको है शायरी ॿुधंदा हूं ज़रूरु हूं, सुठी शायरी है चाहे उर्दू में चाहे सिंधी में तमामु घणी ॿुधंदा हूं शायरी। हूँ तमामु घणा मसला मसाइल केस आता रहता है
ऐं घणा माण्हू में हेल्प करी आहे जेको उहा नाम मैंशन कोन थो करे सघां उहो इंटरव्यू ॿुधो उहा ज़रूरु कासिम के डॉक्टर असांजी हेल्प करी एंड रिसेंटली असांजे नाम लहण खां सवाइ असांजी बिरादरी में हिकु शख़्स बीमार थियो हो उहो अलाए हिकु ई राति में अमेरिका मां 5 वीज़ा मल्टीपल 5 ईयर विन करिया था एंड उहो मंगायो 24 आवर में असां उहा एडमिट कयो उहा फी त मुंहिंजे ख़्याल $2.85 मिलियन मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन 28-30 करोड़ थी सी उहो 28 करोड़ खनि थी सी वरो बिल तो आयो तो वरी वापसी में जहाज़ रोक 1.82 करोड़ आयो तो सॼो वरी एंड उहा न 0 पे करिणो पियो एंड पर वरी वीचारे ज़िंदगी थिए थी या ॿीजा विच में त केस थिया आहिनि जेको माण्हू असीं उहा नाम कोन था लिया पर उहा कोशिशि करी की उहा जेन्युइन जेको था या ग़लति कई हरकतां में फासे गया था त उहा न कोशिशि करे की माण्हू ईअं न छॾाए पाकिस्तान में जेको आहे ज़ुल्म हमला पुलिस करे थो जंहिं सियासत मी ना सुणियो असां मुलाक़ात कोन्हे पर उहा कारकरदगी ॾाढी सुठी सुणी आहे उहो करे थो उमरकोट में ख़ालिद सुमरो साहब है दोस्त भी है महिरबानी भी है एंड उहो हिन जो वॾो कारनामो करे जो कॉलेज खोलायो है लोकल मेडिकल नर्सिंग ये खोलियो ये तमामु वॾे खां वॾो कारनामो ऐं माण्हू ने हिन हींअर अहसासु कोन थी सघे जॾहिं 50-70 साल में माण्हू स्टूडेंट निकिरसे ॿार त इहे थर में जेको कराची हैदराबाद अफोर्ड नथा करे सघे उते मिट माइटां सां रही पढ़ाई करे सघनि था ये तमामु वॾी आहे इन जो ग़रीब माण्हू वारी तमामु घणी ख़िदमत करे थो जेको बि आहे एज़ अवामी माण्हू प्रेज़ेंट आहे भले मसइलो हल थिए न थिए त हीउ प्रेज़ेंट हुए थो ॿुधे थो अप्रोच करे थो फ़ोन खणे थो असीं मैसेज असां न हिकु नंबर 1 बिरादरी में झगड़ा आपस में न करणु खपे ऐं हर को हिक ॿिए जे सब ग्रुप न थियणु खपे यूनाइटेड रहणु खपे एंड हर एक आपरे घर में जो नानी वारो लॻाए तो वो न हुअणु खपे त माण्हू न मुतहद थी कमु करणु खपे वॾे न वॾो सम्झणु खपे नंढे न रेस्पेक्ट सॼा ॾियणु खपे हर हिकिड़ो आपरो किरदारु आहे उहो रेस्पेक्ट करणु खपे उहो अहिड़ो ऐं नौजवान नस्ल न ये मैसेज है तो बाबा अभी पढ़ाई करो ॿ डिग्री लो एजुकेशन में एंड लैंग्वेज कंप्यूटर की दुनिया है कंप्यूटर सीखो कोडिंग सीखो अॻिते हले सॼो कमु आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते थी सघे सॼो कंप्यूटर सां माण्हू न मथे आणणु खपे रिसोर्सिस न अप्रोच करो दुनिया सॼी में अॼुकल्ह रिसोर्स ऐं स्कॉलरशिप जाम है अभी अप्लाई करो ऐं माण्हू कोन मिले थो जेको रिसोर्स ज़ाया पिया थियनि उहो अभी अवेल करो वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन में एजुकेशन डिपार्टमेंट में उहा न कोशिश करसो तॾहिं हुआ न डॉक्टर साहब वहाँ इंटरव्यू ॿुधो मज़ेरी ॻाल्हि आहे त डॉक्टर साहब 30 साल खां उते अमेरिका में रही पिया डॉक्टर साहब अञा मादरी ज़ुबान जेका आहे हटकी ॿोली विसारी कोन्हे माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे डॉक्टर साहब ना डॉक्टर सां गॾु रहंदड़ माण्हू उहो बि का था हुआसीं ॿार बि का था हुआसीं दौर चेंज थी चुको है 30 साल उते रहिया आहीं पैदाइश ॿारड़ां वारी उते अमेरिका में बावजूद वॾी ॻाल्हि आहे त इंटरव्यू में असां नोट करियो त डॉक्टर साहब ना थर वॾो थो ठाहे थर वॾी माना ख़िदमत करणु ख़ुशी महसूसु थिए डॉक्टर साहब काफ़ी अहिड़े शइ रखियईं थर नौजवाननि खे ऐं मैसेज डॉक्टर साहब ॾिए त उहो एजुकेशन पिराई ऐं थर सियासतदान ते बि ॻाल्हाईं उहो बि मां नोट करियो आहे कंहिं ते ख़िदमत करियईं काफ़ी अहिड़े शइ डॉक्टर साहब आप बि रिकॉर्ड ॿुधाई त थर माण्हू वारी असां जेका सपोर्ट करी आहे अमरकोट जे माण्हू वारी असां सपोर्ट करिए सिंध जे माण्हू वारी असां जेका सपोर्ट करिए उहो असीं मीडिया ते काउंट नथा करणु चाहियूं कहिड़े कहिड़े त उहा माण्हू आहिनि त इहा ॻाल्हि पहुचे उहो आप अपना शर्म महसूस करसीं त असां न असांजी ख़िदमत करे अहिड़ा वॾा वॾा कमकार करिए ऐं ज़रूरत इहा वक़्त में इहा त डॉक्टर साहब जहिड़ा बीजा अहिड़ा तयारु थी योद्धा जेके थर्रो ओनो रखी सुंदरो ओनो रखी ऐं अॻिते हली कमु कनि